नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ीर शामोन कुरैशी चयो त उम्मीद करियूं था त अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं जे लाइ बि इस्तेमालु न थींदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान परॾे वज़ीर शामोन कुरैशी चयो त काल्ह दुआ में हिकु तारीख़ी ॾींहुं हो, छो त इहो अमेरिका ऐं तालिबान विच में अमन तरफ़ पहिरियों मज़बूत क़दम हो। पाकिस्तान जी राय में हिकु अहम अॻभराई आहे, जॾहिं त काल्ह वारे मुआहिदे खां पोइ हाणे इंटरल अफ़गान मुआहिदे जी शुरूआत हूंदी। परॾे वज़ीर शामोन कुरैशी चयो त अफ़गानिस्तान जो अवाम अमन चाहे थो। इन वॾी बर्बादी ॾिठी आहे। अफ़गानिस्तान में अमन थियण सां उतां जो अवाम सुख जो साह खणंदो। बाक़ी पाइदार अमन लाइ वरी बि फ़ैसिलो अफ़गान अवाम खे ई करणो आहे। उमेद आहे त अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं जे लाइ बि इस्तेमालु न थींदी, जॾहिं त ॿाहिरि जे का धुर हुकूमत ते फ़ैसिलो मुस्तलत न मड़ींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी